वैस लाल खान जी बादशाही जो ख़ैर बाबा। बालू तू सालार खान जो उहो नाकारा हथियार हुई जंहिंखे मां छंडे फूके कराए तो बणायो आहे ऐं मां तोखे ॿेले में मोकिलियो हुयो ऐं तूं केतिरनि बगिड़नि जो शिकार करे चुको आहीं। ऐं हा, अॼु तुंहिंजी आज़माश जी घड़ी जो टाइम अची चुको आहे। हुकुम कयो रेस। बालू ऐं बालू जा माण्हू मुल्क में बाहियूं ॿारे छॾींदा। रईस सालार खान जे करे मुंहिंजो क़दुरु न कयो त छा थी पियो? रेस तव्हांजो हथु मुंहिंजे मथां आहे, इहो ई काफ़ी आहे। बालू, हीरे खे तराशणु जोहरी जो कमु आहे, लोहर जो न। ऐं हा, सालार खान बि उहो लोहर आहे जंहिं तो हीरे खे न सुञातो। हुकुम कयो रेस। कंहिंजे मथां कहर जी खिवण केराइणी आहे? बालू वारिस खान जे मथां। वारिस खान जे मथां? हा बालू, वारिस खान जा कुझु पर वधीक निकिरी आया आहिनि। झिरकी थी करे शहबाज़ जी उॾाम करणु थो चाहे। लाल खान सां टकर खाधो अथई बालू, लाल खान सां। हुनखे इहा ख़बर ई न आहे त लाल खान कहिड़ी बला आहे। बालू, मूंखे वारिस खान मारे ॾे, जेतिरो इनाम चवंदे तोखे मिलंदो। बालू, मां ॼाणा थो पियो तुंहिंजी दिलि कीॿाए थी, छो त तो उन्हनि जे दर जो नीमक खाधो आहे। पर बालू, इहो तूं न विसारजांइ त हुननि तोखे नाकारिया हथियार सम्झी ऐं कसियल हथियार सम्झी फिटी करे छॾियो हो ऐं मां तोखे काराए तो बणायो आहे। बालू रेस बस एतिरो हुकुम कयो। वारिस खान खे मारणो आहे या ड्रेजारणो आहे? मारणो आहे बालू, उफट मारणो आहे। त पोइ मां हलां थो रेस। तमाम जल्द तोखे मरण जी ख़बर पइजी वेंदी। मौला वारिस खान, जल्द तोखे ख़बर पइजी वेंदी त लाल खान जी ताक़त केतिरी आहे, केतिरी। जीजा, अफ़सोस हाणे उहे कंदा जिन हादन खे मारियो आहे। मां तव्हां सभिनी जे अॻियां इहो कसम थो खणां त मूंखे कसम पैदा करण वारे जी ज़ात जो मां जूसे वारनि खां हादन जे खून जो पलांद गणे गणे वठंदुसि। न शेरल पुट, न बाबा न। हाणे पंहिंजी पग जी मुंहिंजे अॻियां हद न कजांइ। मुंहिंजे जोश ऐं जज़्बे खे ख़तम करण जी कोशिश न कजांइ बाबा, न त मां पंहिंजो पाण खे ख़तम करे छॾींदुसि। बाबा, हादन मुंहिंजो दोस्त हो, दोस्त। ऐं शेरल जो दोस्त हिकु शैतान जे हथां मारिजी वियो ऐं हाणे मां उन शैतान सां गॾु शैताननि जो पूरो टोलो ख़तम करे छॾींदुसि। शेरल पुट, तोखे पूरो हक़ आहे हादन जे क़त्ल जो पलांद करण जो, पर मां सूबेदार साहब खे उन्हनि जे कढ मोकिलियो आहे। पुट, थोरो इंतज़ार कर, जूसे वारनि खे उन्हनि जे कीए जी सज़ा पाणे मिलंदी ऐं उहा सज़ा उन्हनि खे ॾींदो कानून। हा शेरल पुट, मां बि ईअं ई थो चवां पियो त जॾहिं कानून आहे हुननि खे सज़ा ॾियण जे लाइ, त तूं छो हरू भरू जूसे जे खून में पंहिंजा हथ रंगी? दादा, जेकॾहिं पुलिस जे हथां जूसे वारा मारिजी विया न, त पोइ असांजे अंदर जी बाहि कॾहिं बि न ठरंदी। अबा दोदा, भला तव्हां सभई मुंहिंजी रत सां पंहिंजो अंडारो ठारियो भला। दादा, दादा ही तूं छा थो चईं? असां तोखे छो मारींदासीं?
तूं त असांजो सॼण आहीं, तोखे मारण सां असांजे अंदर जी बाहि छो ठरंदी? सावल ॾाढो जुड़ियल शेरल सां गॾु असांजो बि अबो आहे, जीअं वणेसि तीअं चवे। ॿुधो ई न बाबा, मुंहिंजा दोस्त छा था चवनि ऐं तूं? शेरल, ॾाॾे जेको कुझु चए असांजे दिलि में कुझु बि कोन्हे। वॾो आहे जेको वणेसि चवे। पर यार शेरल, हादन खे हली कफन दफन ॾेई दफनाइजे। हा शेरल, हाणे हिते बि वक़्तु ज़ाया न कयो। हलो त हादन खे दफ़नाइण जो बंदोबस्त कयूं। ईदा पुट परवेज़ ऐं मलूक खे वठी वञी हादन जी क़बर खणा। जी जी मां हाणे हिन सभिनी खे वठी हादन जी क़बर कराइण पोइ हा अचो मूंसां अचो। दोदा, हादन जो मड़ पोस्टमार्टम लाइ वयल आहे। जेसी ताईं हुन जो मड़ वापसि अचे तव्हां तेसी ताईं वञी हादन जे कफन दफन जो बंदोबस्त कयो। जी जी जान। अचो शेरल। सावल, शेरल, तूं छा थो सम्झी? त हादन जो ॾुख असांखे न हूंदो, हादन जो ॾुख असांखे बि आहे। पर यार छा कयूं, दफ़नाइणो त आहे। मूंखे अफ़सोस इन ॻाल्हि जो आहे त हादन जो भाउ इमन हादन खे पंहिंजे हथनि सां दफ़नाए हा। त पोइ इमन आहे काथे? उहो जेल में आहे। जेल में? हा बाबा, इमन 10 सालनि खां वठी जेल में आहे। उनखे सज़ा आयल आहे। खून कयो हुई, पंहिंजी इज़त जो मंदो मारे। मुंहिंजी प्यारी चिचल अम्मा खानसादी, तुंहिंजो पहिरियों शर्त त ॾाढो ॾुखियो आहे, पर छा कयां, मजबूरी आहे। तुंहिंजो ज़िद जो टोड़णो आहे, छो त मूंखे पंहिंजे बाबा जी मिल्कियत राज बाग ऐं पग जो हासिल करणी आहे। जेको तूं मूंखे सिधी तरह ॾींदी ई कोन, उन करे मूंखे टेढ़ो तरीक़ो इस्तेमालु करणो पवंदो। इन तरीक़े सां मां पंहिंजो सारो हक़ हासिल कंदुसि। उहे खणी तुंहिंजा कहिड़ा बि शर्त हुजनि, पर मां सोरठ तो ताईं ज़रूर पहुचाईंदुसि। मुंहिंजी मिठड़ी चीचल मां। वारिस खान घणनि सोचनि में घुमी? सोरठ जे बारे में वारिस खान खे ॿुधाइण घुर्जे या न? न सालार खान न, इहा जरियाप न कजां, न त ठहियल ठुकियल प्लान पाणीअ में लुढ़ी वेंदी ऐं हाकिम खान जी पूरी मिल्कियत ऐं पग हासिल करण जो सॼो प्लान चौपट थी वेंदो। चाचा साईं, वरी तव्हां कहिड़ी सोच में गुम थी वियो? हा वारिस खान, हू जूसी वारनि जो छा थियो? चाचा साईं, जूसे वारनि जी का बि ख़बर नथी पए त काॾे मुंहुं करे लिया विया। भला इहो का फोन ते ॻाल्हि ॿोल? नंबर बंदि पिया अथनि, शायदि पुलिस जे ख़ौफ़ खां नंबर बंदि कया अथनि। वारिस खान, मूं ॿुधो आहे त शेरल वारनि खे हादन जो लाश हथ अची वियो आहे। चाचा साईं, शेरल वारनि हादन खे दफ़नाए छॾियो आहे। ख़ैर, तूं इहो ॿुधाए त तूं कहिड़नि सोचनि में वेठो आहीं? चाचा साईं, मां तव्हां खां हुजत में तव्हांजी प्यारी शइ ॻोल्हण थो चाहियां। प्यारी शइ? असां सम्झो कोन। सोरठ। सोरठ?
सां घात कोन कंदो। कामोरी मुंहिंजी ज़िंदगी आहे, मुंहिंजो साहु आहे। ऐं भाॼाई जेका साहु जुदा थी वेंदो आहे न, जीअं रही मोल हूंदो आहे। ढोलण तुंहिंजो भाउ बि मजबूर आहे, हू छा करे? त पोइ भाॼाई मां बि मजबूर आहियां। हिन दिलि हथां भाॼाई जी जामा जॾहिं त अबेरे सालार खान अदी सूरत खे पंहिंजे भाउ सिंगार खान वटि कैद करे रखियो आहे, त पोइ नंढे रेस सां इहो शर्त छो रखियो? उहो इन जे लाइ पुट त सोरठ धी जो को ॾस पतो कोन्हे को त हूअ काथे कैद आहे। हमीदा ऐं बाख धी त सोरठ जे गम में रोई रोई बेहाल थी वई हूंदियूं, ऐं हुननि में त एतिरी सघ बि कोन्हे जो सालार जे साम्हूं अचनि। ऐं मूंखे पंहिंजी सोरठ धी हर हाल में बचाइणी आहे। मतलब त इहो शर्त तॾहिं रखियो नंढे रेस सां? हा कामोरी, मूं सभु वस कया आहिनि सोरठ धी खे ॻोल्हण जे लाइ, पर सभु वस नाकारा थी चुका आहिनि। हाणे त बसि वाहिद ज़रियो इहो ई आहे वारिस, जंहिंजे ज़रिए मां सोरठ धी खे बचाइण थी चाहियां। जी जामा नंढो रेस बाजी सोरठ खे वठी आयो त मुंहिंजो उहो आख़िरी शर्त न हूंदो। वारिस खान खे ज़मीन जायदाद ऐं पंहिंजे पीउ जी पग हासिल करण जो। वारिस खे उन्हनि सभिनि जो तॾहिं वारिस बणजणो पवंदो जॾहिं मुंहिंजा समूरा शर्त पूरा कंदो। जी जामा त पोइ तुंहिंजे दिलि मां नंढे रेस लाइ नफ़रत ख़तम थी वेंदी? कुझु चई त नथो सघिजे, पर हा सालार जे रहमो करम ते रहण खां बचाए वठंदी सांस। हुनजे त ज़हन में सॼो फितूर सालार जो ई पयल आहे। पर जी जामा अबो रेस अदी सोरठ खे नंढे रेस जे हवाले कंदो? इहो ई त इम्तिहान आहे वारिस जो। जे चाचे जे चए में अची तोखे ऐं असांखे ठुकरायो आहे, हाणे ॾिसूं त इहो चाचो पंहिंजी अना ऐं ज़िद ख़ातिर धी सोरठ खे वारिस खे ॾे थो या वरी वारिस खे ठुकराए थो। ढोलण भाउ जेको रिश्तो कुदरत जे तरफ़ां तय थियल आहे, त पोइ मां छा थो करे सघां? वाइदो वफ़ा। हा दा हाणे बि ॻाल्हि वई न आहे, तूं पंहिंजो कयल वाइदो पूरो करे सघीं थो। मां तकदीर जे बालक खे पाॾायो आहे ऐं हू मुंहिंजी दुआ रद्द नथो करे सघे। कामोरी मुंहिंजा भाउ मुंहिंजो ई नसीब आहे। तूं सिर्फ़ हिकु चकर मुंहिंजा भाउ तूं कोशिश करे त ॾिस। पर ढोलण कामोरी जो रिश्तो थी चुको आहे गुंगे सां। मां नथो मञाण रिश्ते खे मुंहिंजा भाउ। ॻाल्हि त ॿुध, तूं केरु थींदो आहे इन रिश्ते खे न मञण वारो? कामोरी जो नंढपण खां वठी चाहींदड़ दा। कामोरी मूंखे वठी ॾे मुंहिंजा भाउ, कामोरी मूंखे वठी ॾे। जेकॾहिं कामोरी मूंखे न मिली न त मां वॾो नाग कंदुसि। मां कामोरी खे हासिल करण जे लाइ कुझु बि कंदुसि, कुझु बि। दोदा अल्लाह ते रख, दिल नंढी न कर। इंशाल्लाह सब बेहतर थी वेंदो। अदा ढोलण पंहिंजी ज़िद तां न लहंदो सुखा। हू बि आख़िर मुंहिंजो भाउ आहे, पंहिंजे ज़िद ते अड़ियल ई रहंदो। सुखा मूंखे सिर्फ़ इन ॻाल्हि जो फ़िक्र आहे त जेकॾहिं सच में कामोरी ढोलण खे नथी मिले त ढोलण पोइ नाहक ज़रूर कंदो। ऐं हू जेको चई वियो आहे न, हू कंदो ज़रूर। जे इन ॻाल्हि जो ख़ौफ़ अथई त भाउ जे लाइ कुझु कर, न त हू असांखे ॾचे में विझी छॾींदो। ॾचे में त पइजी वियो आहे सुखा। हिकु तरफ़ दोस्ती जी जाइ
ॿिए तरफ़ वरी भाउ जी दिलि लॻी। तूं ई ॿुधा त आख़िर मां छा कयां? जेकॾहिं भाउ जे दिलि लॻी जो थो सोचां त दोस्ती थी टुटे, ऐं जेकॾहिं दोस्ती थो बचायां त वरी भाउ जो दम थो टुटे। अल्लाह न करे हाणे तव्हां उन ॿेड़ीअ जे मिसिल थी वियो आहियां जेका विच सीर में अची अटकंदी आहे ऐं ॿई कपरूं उन खां परे हूंदियूं आहिनि। मुंहिंजो दोदो तारू आहे, अल्लाह कंदो त विच सीर मां बि तरी ईंदो। तूं तवकल करे भाउ जी ॻाल्हि ते गौर करे अदा शेरल सां ॻाल्हि त कर। मन अदा शेरल हा करे अदा ढोलण जी दिलि लॻीअ ते एहसास खाए, ऐं कामोरे जी शादी गूंगे जे बदिरां अदा ढोलण सां थिए। सुखा तूं दिलि ॿधी अदा शेरल सां हिकु दफ़ो ॻाल्हि त कर। हू तुंहिंजी ॻाल्हि कोन टारींदो, हू अहिड़ो न आहे। मुंहिंजी ख़ातिर कंदा, मुंहिंजी ख़ातिर। इस वारस खान अजायो ॿाराणे ज़िद खे छॾे ॾे। जॾहिं बि सही वक़्तु आयो न त मां तुंहिंजो सोरठ सां निकाह कराए छॾींदुसि। चाचा साईं, आख़िर उहो वक़्तु कॾहिं ईंदो? मां जॾहिं बि तव्हांखे चवां थो तव्हां को न को बहानो ठाहे मूंखे ठाहे था छॾियो। उहो सही वक़्तु ईंदो या न? ऐं जेको ही वक़्तु आहे छा अञा इहो सही न आहे? वारस खान तूं त अजायो थो जज़्बाती थी, ऐं एतिरो जज़्बाती थो थी तोखे मुंहिंजी दोस्तीअ जो बि ख़्यालु कोन आयो। अफ़सोस जो मुंहिंजे दोस्त लाल खान सां बि तूं बेहूदा ज़बान इस्तेमालु कई आहे। चाचा साईं, मां हाणे ठग खे नथो मञां। ऐं ॿी ॻाल्हि त हू जहिड़ी ज़बान ॿुधण जे लाइक़ु हुयो मां हुन सां उहा ई ज़बान ॻाल्हाई। बाक़ी चाचा साईं, मुंहिंजे ॻाल्हाइण लफ़्ज़नि खे तव्हां बेहूदा सम्झो, इहा वॾी ॻाल्हि आहे। मूंखे त वॾो अफ़सोस थो थिए, वॾो अफ़सोस थो थिए वारस खान। असांजो मिशन इहो न हुयो, असांजो मिशन हुयो हाकिम खान जी पग ऐं अदा हाकिम खान जी मिल्कियत जो वारस थियणु। पर अफ़सोस जो तूं उन मिशन तां हटी वियो आहीं। तोखे छा थी विया? तूं एॾो साइको छो थी वियो आहीं? चाचा साईं, मां पंहिंजे मक़सद ऐं मिशन तां न हटियो आहे न हटंदुसि। मां तव्हांखे इहो ॿुधाईंदो हलां त मुंहिंजो क़दम पंहिंजे मक़सद तरफ़ वधी चुको आहे ऐं मां तमामु जल्द पंहिंजा हक़ हासिल करण वारो आहियां। मूंखे तव्हांजो साथ घुरिजे चाचा साईं, मूंखे सोरठ जो संग घुरिजे, मुंहिंजो हथु घुरिजे मूंखे। वारस खान हिकिड़ी ॻाल्हि त मूंखे ॿुधाए, तुंहिंजो मक़सद हासिल करण में सोरठ जो छा? तमामु घणो वास्तो आहे सोरठ जो। तव्हां सिर्फ़ु एतिरो ॿुधायो, हा या न? 2 ॾींहंनि जी, सिर्फ़ु 2 ॾींहंनि जी मोहलत ॾे, सोचे पोइ तोखे ॿुधाईंदुसि। अदा ढोलण ढोलण केर ढोलण? ही ढोलण त मरी वियो आहे। मरी वियो आहे, असांखे रहण जी कहिड़ी ज़रूरत आहे? पोइ असां छो ज़िंदा आहियूं? जेकॾहिं असांजो भाउ मरी वियो आहे त पोइ असां ज़िंदा रही छा कंदासीं? अदा मास्तर, तूं असांजो वजूद आहीं, जिस्म जो हिसो आहीं। ॿीहर असां सां मरण जी ॻाल्हि न कजांदा, न त असां बि सभु मरी वेंदासीं। अॻिते अहिड़ियूं ॻाल्हियूं न कजां ढोलण भाउ। अलाह साईं असांजी हयाती बि तोखे ॾे। भाॼाई, मां कामोरी खां बिना मोल आहियां, मोल। कामोरी मुंहिंजी ज़िंदगी आहे, मुंहिंजो साहु आहे। ऐं भाॼाई, जेका साहु जुदा थी वेंदो आहे न, जीअं रही मोल हूंदो आहे। ढोलण, तुंहिंजो भाउ बि मजबूर आहे, हू छा करे? त पोइ भाॼाई, मां बि मजबूर आहियां। हिन दिलि हथां भाॼाई मजबूर आहियां मां। ओ ढोलण भाउ, ओ ढोलण भाउ। भाॼाई, हाणे छा कजे हिन जो? कामोरी सां रिश्तो, ॿियो को बि हल न आहे। बाख सालार वॾो ज़ालिम अथई। अम्मा, हर दौर में शिकस्त भी जालिम खे मिली आहे। तूं ॾिसजांइ अम्मा,
मुंहिंजी मोहब्बत बाबा जानी जे ज़ुल्म खे शिकस्त ॾेई छॾींदी। ॾाढो ॾुखियो आहे मुंहिंजी न्याणी, ॾाढो ॾुखियो आहे। ऐं प्यार करण वारा ॾुखियायूं बर्दाश्त करे पार पुॼंदा आहिनि। पीछा जुसा कुल्हे में पट्टी बदल थी बाबा दे गोली लगी आहे। हाँ गोली लगी आहे? ॿुधाए जुसा त तोखे गोली कंहिं हई आहे? मुंहिंजो नालो ॿुधाए। साह जी रग ते लत ॾेई साह कढी छॾियांसि। हुनखे बि ख़बर पवे त मुसीबत जो ॿियो नालो वारिस खान आहे। वारिस खान जेकॾहिं फसे त वॾो फुड़ो करके त कर ई कर। तव्हां अबा आहियो, तव्हां चाहियो त हुनखे हिन महिल ख़तम बि करे सघो था। उहो ॼाॾो आहे बि छा, हिकु मामूली मख। पर बाबा साईं, ये मुंहिंजी पंहिंजी जंग आहे। मां नथो चाहियां त हिन जंग में तव्हां जहिड़नि मोतबर माण्हुनि जा हथ रंग। जुसा तूं ॿुधाई या न ॿुधाई, पर मां सम्झी वियो आहियां त उहो केरु आहे। मुंहिंजी माउ शेर जे मथां हथ रखे हुनखे बदमस्त करे छॾियो आहे, जेको वते थो सभिनी खे ॾाड़ींदो त ॾंद खटा थी वेंदसि बाबा साईं। दूसरे जो रत एतिरो मिठो कोन्हे जो शरबत सम्झी ढुक भरे पी वञे। तो पाण जेतिरो खटो आहे हुनजो रत बि एतिरो ई खटो आहे। कंदो न काकड़ो वठंदुसि, छो त जूसो अवल त कंहिंसां टक्कर खाईंदो न आहे, पर जे टक्कर खाईंदो आहे न, वाह जो टक्कर खाईंदो आहे। सा पुलिस तुंहिंजे भाइरनि जी ग़ुलामी आहे ऐं तूं हिते अची निकितो ही। बाबा न पुलिस खे मां पंहिंजे पाछे ताईं बि पहुचाइण कोन ॾींदुसि। बसि मूंखे ॻणती आहे त न निभागे ॿाहिरि जी आहे, किथे पुलिस जे वर न चढ़ी वञे। जुसा मां ॿाहिरि जी ॻोल्हा में आहियां, तूं सिधो हल जिते तुंहिंजो ठिकाणो आहे। हा ठीकु आहे, ॿी ॻाल्हि ॿुध, तव्हां चिरजो बि न, बाक़ी सूबेदार सां मां ॻाल्हायां थो। हू तव्हांखे तिर जेतिरो बि तव कोन ॾींदो। ऐं जुसा इन हाथूअ खे मारण जो इनाम तमामु जल्द तोखे मिलंदो। बाका ये तुझे हथ में किताब? हाँ छो? तोखे ख़बर आहे मां पंहिंजी ख़ूबसूरत यादूं हिन किताब में लिखंदी आहियां। अच्छा, पर बाका यादूं त ॾंभ ॾींदियूं आहिनि न। तोखे कंहिं चयो त यादूं ॾंभ ॾींदियूं आहिनि? कॉलेज ऐं कॉलेज खां ॿाहिरि मां अलाए केतिरा आशिक़ ॾिठा आहिनि जेके इन्हनि डायरियुनि में पंहिंजूं यादूं लिखी रखंदा आहिनि, ऐं हाणे उन्हनि खे जुदाईअ जे वेस में किताब पढ़ंदे रोईंदो ॾिसंदो आहियां। तूं अहिड़ो छो थो सोची सारंग? सभिनीनि जो नसीब जुदाई ऐं रोअण नाहे। तूं ॾिसजांइ, इंशाअल्लाह पाण ॿिन्हीअ में जुदाई कोन थींदी। बाग चवंदा आहिनि त जे मोहब्बत में जुदाई, दुख, दर्द, रुसण ऐं परचण न हुजे, उहा मोहब्बत बि कामयाब मोहब्बत नाहे हूंदी। छा मतलब? ॾिस न बाग, जेकॾहिं मोहब्बत में जुदाई नथी थिए त तड़प ई नथी थिए, ऐं जे पंहिंजे प्यार जी तड़प नथी थिए उनजी चाहत जो एहसास किथे थींदो? इन जे करे मोहब्बत में जुदाई लाज़मी आहे, तॾहिं त मोहब्बत जो ॻंढापो मज़बूत थींदो आहे। मोहब्बत में तड़पण खां बाद एहसास अञा ॿीणो थींदो आहे। मूं इहो ई ॿुधो आहे।
बेशक तू सही चयो सारा। जुदाई मोहब्बत के मजबूत बनाए थी, मिलण जो एहसास ऐं तड़प ॾे थी। दर्द बिना मोहब्बत त बस हवा जो झूठो आहे। बिना दर्द जे मोहब्बत काठी जियां टुटी थी पवे, पर उहो दर्द जॾहिं पंहिंजी औलाद लाइ हुजे। अम्मा, हिक धीअ जी जुदाई जो दर्द अञा दिल में टिकियो पियो आहे, त वरी ॿी धीअ जी जुदाई जो डपु थियण लॻो आहे। बाख सालार वॾो ज़ालिम अथई। अम्मा, हर दौर में शिकस्त भी जालिम खे मिली आहे। तूं ॾिसजांइ अम्मा, मुंहिंजी मोहब्बत बाबा जानी जे ज़ुल्म खे शिकस्त ॾेई छॾींदी। ॾाढो ॾुखियो आहे मुंहिंजी न्याणी, ॾाढो ॾुखियो आहे। ऐं प्यार करण वारा ॾुखियायूं बर्दाश्त करे पार पुॼंदा आहिनि। अज भी तोसां उहे ई गंदी नाली जा कीड़ा गॾा आहिनि, जिन जे कारण मूं तव्हां खां सभु पंहिंजा रिश्ता नाता छिना। पोइ बि तूं उहा ॼटण आई ॼटण। यादि रख खानज़ादी, तोखां मां तुंहिंजो सभु कुझु छिनी फुरे वठंदुसि, जहिड़ी रीत पुट फुरियो अथां मां। तोखे त ख़बर आहे न त सालार ऐं तलवार सां जंहिं बि तकड़ कई उहो कपजी वेंदो। हा, कपजी वेंदो। अॼु बि केॾे गुरूर ऐं तकबर में गाट मथां कयूं बीठो आहीं सालार, पर तूं नादान आहीं। नथो ॼाणी त इहो गुरूर ऐं तकबर वॾाई मुंहिंजे अल्लाह खे नाहे पसंदि। हिकु ॾींहुं इहो गुरूर ख़ाक में मिली वेंदई, छो त सभ खां वॾी ज़ात मुंहिंजे रब जी आहे। बेशक ॻोठ ॻोठ ऐं वस्ती वस्ती ऐं जबल झंग ऐं पहाड़नि में हिकु ई ना जो ॾाका थो ॿुधां। शेरल शेरल, छा उहो शेरल तूं आहीं? ॻाल्हि ॿुध, तोखे को शक आहे? शक न, पक वठण थो चाहियां। जेको अॼु असांजे हथां मरंदो